जी नाज़रीन, कराची के इलाइक़े सोराबकोट टाउन यूसी 4 PS 99 में गुज़िरियल बरसातनि के 4 ॾींहं गुज़रण बावजूद बरसात जो पानी निकाल न थी सघियो। चूंडियल नुमाइंदा गायब, कराची इंतज़ामिया बि को तहरीक न वरितो। लासी ॻोठ मेन बाज़ार समेत मुख़्तलिफ़ घिटियुनि रोड रस्तनि ते बरसात जो बीठल पानी तलाउनि जो ॾेख ॾियण लॻो। गटर उबलण लॻा। गटर उबलण सबबि बदबू जे करे रहवासी डायरिया समेत मुख़्तलिफ़ बीमारियुनि में मुब्तला थी विया। ॻोठाणनि पारां पंहिंजी मदद पाण सफ़ाई कराए रहिया आहिनि। इन मौक़े ते तहरीक लबैक पाकिस्तान जे नामज़द उम्मीदवार बराए वाइस चेयरमैन मोहम्मद कासिम बुरफ़त मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त बरसात पवण खे 3 ॾींहं गुज़रण बैदि बि लासी ॻोठ ऐं भरपासे वारनि इलाइक़नि रोड रस्तनि ऐं मेन बाज़ार में गटर ऐं बरसात जो पाणी ताहाल न निकिरी सघियो। इंतज़ामिया अघोर निंड सुतल आहे। ही तक हमेशा पाकिस्तान पीपल्स पार्टी जो गॾु रहियो आहे, पर अफ़सोस सां चवणो पवे थो त हिन तक लाइ हिननि ज़रे जो बि कमु न कयो आहे, जंहिंजे करे थोरी बरसात पवण ऐं गटर लाइन नाकारा हुअण सबबि गंदो पाणी अहिल इलाइक़ा वासियुनि जे घरनि में दाख़िल थी वञे थो, जंहिंजे करे ॻोठाणा सख़्त परेशानी में मुब्तला आहिनि। हुन वधीक चयो त बरसाती मौसम जे हिन मुश्किल घड़ी में इंतज़ामिया ॻोल्हे नथी लभे ऐं तहरीक लबैक पाकिस्तान जे ज़िम्मेदार ऐं मुंहिंजे पार्टी जा कारकुन पंहिंजी मदद पाण पाणी जो निकाली जो कमु शुरू करायो आहे ऐं जल्द गंदे पाणी कढण जो कमु मुकमल कयो वेंदो। मेगा न्यूज़ सां ॻाल्हाईंदे लासी ॻोठ जे दुकानदारनि जो चवणु आहे त पूरो इलाइक़ो मुख़्तलिफ़ पार्टी जे मुख़्तलिफ़ झंडनि सां कुंवार वांगुरु सिंगारियो वियो आहे, पर अफ़सोस सां चवणो पवे थो त हिन ॻोठ जे रोड रस्तनि जी हालत शायदि कंहिंखे नज़र नथी अचे। एस टू स्टॉप ते गंदगी जा ढेर, कब्रिस्तान रोड ते पाणी भरियल ऐं लासी ॻोठ जी मेन बाज़ार में बि गंदो पाणी हुअण सबबि ग्राहकनि जो न हुअण बराबरि आहे, जंहिंजे करे रोज़गार ठप थी वियो आहे। हिन महांगाई जे दौर में दुकाननि जा किराया, घर जा ख़र्च ऐं ॿिया इख़राजातनि खे मुंहुं ॾियणु महांगो पइजी रहियो आहे। असां इंतज़ामिया खे अपील था करियूं त खुदारा लासी ॻोठ मां बरसाती पाणी जी निकाली लाइ फौरन उपाय वठी पाणी निकाली जो कमु मुकमल करे असांखे हिन आज़ियत खां छुटकारो ॾेई सुख जो साह खणणु ॾिनो वञे।